पिपरे वेझो बज़ में तालिबुल मौला शाख खाणीअ पारां लोड शेडिंग ते मुशाइरो करायो वियो। मुशाइरे में वली मोहम्मद हिंगोरो, ज़ाकिर शर, मुमताज़ बोज़दार ऐं ॿियनि शाइरनि बिजलीअ जी बंदिश ऐं गरनि बिलनि ते तख़लीक़ूं पेश करे लोड शेडिंग जी मुज़म्मत कई। बिजली झटका हणे पई, गर्मी जिस्म ते फटका हणे पई। वाह गुम वाड़े वापदा तुंहिंजा कम, गर्मी आई बिजली गुम वाड़े वापदा तुंहिंजा कम। बिल बिजली जा पियो घरा मोकिले, मीटर लीटर सभु घरा मोकिले। 4 कलाक ॾे थी तजली, 20 कलाकनि खां नाहे बिजली। बिल ॾिसंदे पघर अची वियो आहे, बिल ॾिसंदे पघर अची वियो आहे, कंहिंजो थियो हाथ फेल लाड़े। उन मौक़े ते सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे शाइरनि जो चवणु हो त बिजलीअ जी लोड शेडिंग सबबि अवाम जो जीअण जंजाल बणियल आहे, मथां वरी गरा बिल मोकिले माण्हुनि खे परेशान कयो पियो वञे। अॼु जेका हिते दरगाह मंठार फ़क़ीर खाणी राजर ते हिकिड़ो मुशाइरो कोठायो वियो आहे ऐं उहो बिजली वारनि जो मुसलसल माना ज़ियादतुनि जे ख़िलाफ़, त शाइरनि शाइरी जे अंदाज़ में उन शइ खे पेश कयो। जीअं अॼु असां हज़रत मंठार फ़क़ीर जे दरगाह ते आहियूं त हिते जेको मुशाइरो थियो आहे उहो बि बिजली जे गैर मौजूदगी में थियो आहे। असां जनरेटर हलायो आहे, उन खां पोइ जेके हिते ओड़े पाड़े जा माण्हू आहिनि, जेका आबादी आहे, उहे बि लाइट जी मुसलसिल लोड शेडिंग जे करे तमामु घणो परेशान आहिनि। शाइरनि जो चवणु आहे त हुननि पंहिंजी तख़लीक़ुनि ज़रिए लोड शेडिंग जे मसइले खे उजागर कयो आहे। चूंडियल नुमाइंदा ऐं लाॻापियल कामोरा लोड शेडिंग जे ख़ात्मे लाइ किरदारु अदा कनि। हुननि मुतालबो कयो त लोड शेडिंग ख़तमु करे अवाम खे परेशानियुनि खां बचायो वञे। राजा रशीद कुंभर, सिंध टीवी न्यूज़, खिपरो।